अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व कूनू मअस्सादिक़ीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह जुंग जियने जनी अजे घारिया अल्लाह जुंग जियने जनी अजे घारिया शालन सुके वियरी जिता पयूं पियन ने मुरकण अखड़ियुन जन डिठे मूं सुख थियो खाज जनी जो खिखियूं माल जनी जो मड्डा समय से सीण कया हीणा जन जा हड जाम परतव लड सांगिन जी सैयद चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम प्यारी जमात सबूरी अल्लाह से जो करम आ जो हिन तरह हिन हंध ते गॾु थिया हिननि कचरनि खे पंहिंजे हक़ में गनीमत सम्झो। वो दौर गुज़रे पियो जो हर इंसान हिक मोड़ ते बीहजी वियो आहे। ॾींहों ॾींहुं असांजूं ज़रूरतूं ख्वाहिशूं उम्मीदूं वधनि पियूं जेकी मुहब्बतूं सिक ऐं साव वो असां मां घटिबो वञे पियो। सिर्फ़ु नफ़रतुनि जो फ़रोग़ नज़र पियो अचे। अहिड़े ॾुखे दौर में क़ुरान ऐं सुन्नत जे गॾिजाणनि में शिरकत करणु इहा गनीमत आहे। हिननि कचहरनि जो क़दुरु कयो। हिननि कचहरनि मां
असां के उहो कुछ सामान मिलंदो आहे जेको दुनिया जे मार्केटनि में आहे ई कोन। हिननि कचहरियुनि में असांजे तव्हांजे गुनाहनि ग़लतियुनि जे ॾोहनि जी छंड छाण थींदी आहे। दुआऊं क़बूल थी पवंदियूं आहिनि, तक़दीरूं बदिलजी पवंदियूं आहिनि। बसि पोइ जॾहिं बि सॾु थिए त अचो हिन कचहरियुनि में वेहो, जंहिं कचहरीअ में क़ुरान सुन्नत अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो ज़िक्र थिए। मदीने जे साईं फरमायो इन कचहरीअ में हिकिड़ी घड़ी वेहो, अकेलाई में 1000 रकात निमाज़ पढ़ो, हीअ घड़ी वधीक थी। उहा तुंहिंजी अकेलाई जी इबादत आहे। थी सघे तो कंहिं कमी कोताही जे करे उहा क़बूल न पवे, पर हिन कचहरीअ में वेहंदे अल्लाह जे हबीब फरमायो त इहा कचहरी उन मक़ाम खे हासिल कंदी आहे जेकॾहिं कंहिं हिक जी बि दिलि जुड़ी पवे त ॿई जहान सुरखुरूर बणिजी विया। इन करे हिननि कचहरियुनि जो क़दुरु कयो। असांजो मुशफ़िक़ महिरबान हाजी साहब फ़कीर नवाब साईं मूंखे हुकुम ॾिनो त से महिरबानी कयो ग़ुलाम जे ॻोठ में अचो। सिक बि लॻी हुई, अर्ज़ बि कयो त रमज़ानुल मुबारक जे महीने में गॾु हूं, पर घटि में घटि महीने में हिकु दफ़ो गॾु थियूं। अलाह को बहानो बनायो असांजी तव्हांजी हाज़िरी हिन हंध ते ऐं क़ुरान सुन्नत जे रोशनी में ॿ ॻाल्हियूं सिखंदासीं। अल्लाह जे पाक कलाम मां मूं कुझु बरकत भरिया कलमात तव्हांजे साम्हूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो रब करीम इन कलमात जे मुतअल्लिक़ मूंखे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं असां तव्हां सभिनी खे इन क़ुरान करीम जे बयान नसीहत वाइज़ हक़ ऐं सच खे ॿुधी करे सभ खां पहिरीं असांखे सम्झ नसीब फरमाए, सम्झण खां पोइ उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। बसि ॿ ॻाल्हियूं प्यार जूं हासिल कंदासीं, बाद में ख़ैर जी दुआ घुरंदासूं। हाणे जेतिरा ॿाहिरि वेठा हो अवां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो त ॿाहिरनि खे बि ख़बर पवे त अल्लाह जी रहमत वंडिजे विराजे थी पई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान करीम के तवज्जो करे, गौर करे, फिक्र करे पढ़ी त ॾिसो रब करीम असांखे हिदायतूं नसीहतूं जेकी बि अदा कयो उन्हनि हिदायतुनि नसीहतुनि ते गौर त कर। फरमाए थो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्के तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। बाना हिन मुल्क जो मालिक अल्लाह मालिकल मुल्क करीम रब पंहिंजी कुदरत ॿुधाई। मुल्क जो मालिक अल्लाह खुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे इज़्ज़त बख़्शे ऐं जंहिंखे ज़िल्लत में मुब्तला करे। अगरि जेकॾहिं परजी पवे त मुल्क ॾेई छॾे, केरु उन खां पुछण वारो आहे। हिन वक़्तु ॾिसूं पिया ख़ासि करे असांजी सिंध सरापा एहतजाज बणिजी चुकी आहे। हर माण्हू ॾुखे मोड़ ते बीठो आहे, जंहिंखां जो पुछो जे पुछड़ीअ में पाणी कोन्हे, वाह सुकनि पिया पाणी पहुचायो ऐं इहो हक़ बि आहे, असांजी बुनियादी ज़रूरत आहे। ऐं ख़ुदि असांजे मुल्क जे अंदरि जेको वॾे खां वॾो पाकिस्तान जे मईशियत जो सहारो उहा ज़राअत ऐं एग्रीकल्चर आहे। इहो हक़ बि आहे घुर करणु ठीकु आहे, पर हिकु शइ जेका बुनियादी ज़रूरत आहे उन पासे असांजो तवजो ई कोन्हे। असां सिर्फ़ु हुकूमत जे ख़िलाफ़ एहतजाज कयूं पिया, पुछड़ीअ में पाणी पहुचाए, वाहन में पाणी पहुचाए। अदा तुंहिंजे वाहन में पाणी तॾहिं पहुचंदो
जॾहिं दरियाहनि में हूंदो दरियाह वहंदा त वाह बि वहंदा मुस्लमान बातो जे वाहन में पानी त वक्त जो हाकिम पुॼाईंदो पर दरियाहनि खे केरु वहाईंदो आहे इन दरियाहनि ते कंहिंजी हुकूमत आहे व अनज़लना मिनस समाइ माअन व अख़रज बिही मिनस समरात रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून जिता हकीकी पानी मिलंदो ओॾे त तो घुर ई कोन कई तू उन खां तो घुरी जेको खुद मोहताज आ जेको खुद ॿियनि जे आॾो हथ झलियूं बीठो आ अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा बना दरियाहनि जे अंदरि जेको पानी आ समंदरनि में जेको पानी आ ज़मीन जे मथां जेको पानी आ चिश्मनि में जेको पानी आ ज़मीन खे खोट हेठि जेको पानी आ इन जे मिलण जो वाहिद ज़रियो अनज़लना मिनस समाइ माअन व अख़रज बिही क़ुरान करीम समझाए थो अल्लाह ताला फरमायो त पानी तव्हांखे मां अल्लाह आसमान खां ॾींदो पाणीअ जे मिलण जो ज़रियो आसमान आहे आसमान खां पानी धरतीअ जे तरफ़ ईंदो त पोइ दरिया बि वही पवंदा हाणे उन खां पोइ असांखे मथां कहिड़ो हक़ थो लागू थिए दुरूद पढ़ त कुझु सिखंदा हलूं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला असांखे हुक्म ॾिनो त पाणी रब करीम जे तरफ़ खां आसमान मझा तव्हां ॾे लाहींदा हूं पोइ उन पाणीअ सां तव्हांजो मोल ज़मीनूं जेरियूं थी पवंदियूं पोइ जॾहिं जेरियूं थी पवंदियूं अख़रज बिही उन्हनि मां तव्हांजे लाइ निकिरी पवंदा आहिनि मिनस समरात मुख़्तलिफ़ फ़सुल मेवा पर इन जो ज़रियो आसमान रब करीम जी कुदरत ऐं महिरबानी आहे अदा पोइ हुकूमत खां बि घुर कर हक़ा पर अल्लाह जे दर ते अची उन करीम रब खां बि घुरंदो करे अल्लाह महिरबानी फरमाए मुंदाइदा मींहं असांजे मथां एहसान कर असांजे दरियानि खे आबाद फरमा असांजे वाहन खे आबाद फरमा जो त हारी त बनीअ में हर हलाईंदो हारी बनीअ में ॿिज उछलाईंदो हारी बनीअ जे अंदरि भाण उछलाईंदो पर जेसी ताईं टे शयूं न मिलंदियूं तुंहिंजो ॿिज न हलंदो तुंहिंजो भाण न हलंदो तुंहिंजो हर न हलंदो तुंहिंजो ॿिज तुंहिंजो भाण तुंहिंजो सभु कुझु इहो जेको बि महिनत वारो सिरिश्तो इहो तॾहिं कामयाबु थींदो जॾहिं टे शयूं इनखे मिलंदियूं आहिनि हिकु सिज जी रोशनी ॿी हवा ऐं टियों पाणी शयूं जेसी तुई धरतीअ खे न मिलंदियूं फसुल न थींदो ऐं इन टिनी शयुनि जो कंट्रोल अल्लाह जे हथ इहो रिमोट कंहिं वटि आहे अल्लाह वटि आहे ऐं रब करीम जी ज़ात फरमायो जे घुरंदे त ॾींदो माए पर जे न घुरंदे त बि ॾींदो माए छो त सिज वक़्त ते उभरंदो जेकॾहिं सिज पंहिंजे टाइम ते लहंदो हवाऊं पंहिंजे वक़्त ते हलंदियूं मींहं पंहिंजे मुंद ते वसंदा पर जे घुरंदे त अञा वधीक ॾींदो माए उन जी महिरबानी थी पवंदी आहे त इन हवाले सां अल्लाह कॾहिं ॾींदो आहे पर कॾहिं कॾहिं इन शइ खे वक़्ती तौर ते रोकियो वेंदो आहे त जीअं बंदे खे क़दुरु थिए मुझी ज़रूरत आहे केरु करीब असांखे कहिड़ी तरह महिरबानी अता फरमाए थो क़ुरान करीम जे अंदरि तव्हां तवज्जो करे पढ़ो सूरत यूसुफ सगोरीअ जे तफ़सीर में अल्लामा मोहम्मद उस्मान नौरंगज़ाद तफ़सीर तनवीर ईमान में लिखियो आहे त जंहिं वक़्तु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र मुल्क जो बादशाह थियो मिस्र मुल्क जो बादशाह थियो उन वक़्त में
हज़रत ज़ुलैखा मिस्कीन थी वई, गरीब थी वई। उन जो मुड़ुस मरी वियो, उन जी हुकूमत हली वई, उन जा पैसा, उन जो ज़र, उन जो ज़ेवर, उन जो माल सब कुछ खपी वियो। तव्हां त उन जी ज़िंदगीअ जी जेका जवानी बि साथ छॾे वई। तव्हां त ॾुखनि एतिरो त कमज़ोर ऐं ज़ईफ़ करे छॾियो जो रोई 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 अखियुनि जी नज़र बि हली वई। अॼु हुनखे मिटनि हथ कढियो, पंहिंजनि हथ कढियो, अकेलाईअ जे सूरत में ॻोठु छॾिणो पियो, शहर छॾिणो पियो। मुंहिंजा भाउ सिर्फ़ु हिकिड़ो पंहिंजो हथ जो ठहियल बुत, जंहिंखे पंहिंजो भॻवानु चवंदी हुई, पंहिंजो अलाह सम्झंदी हुई, जंहिंखे महबूद चवंदी हुई, मस्जूद चवंदी हुई, उनखे पाण सां गॾु खणी लठड़ीअ जो सहारो वठी ॻोठ मां अकेलाईअ में निकिते। शहर खां ॿाहिरां हिकिड़ो मनहु ठाहे, हिकु कखाई झूपड़ी ठाहे, उते वेही करे उन पंहिंजे भॻवान पुत खे अॻियां रखे ऐं उनखे सॾ थी करे, उनखे इबादत जे लाइ अर्ज़ थी करे त मुंहिंजो हुस्न वियो, जवानी वई, मुंहिंजो अखियुनि वारी नज़र बि हली वई, मुंहिंजो मुल्क में हुकुम हलंदो, हुकूमत हली वई। अॼु ॾुख ॾिठमि न मूं वटि पैसो आ, न घर आ, न गाॾी आ, न ज़र्रा, न ज़ेवरा, किसी को ताज सुल्तानी, किसी को भीख दर दर की, किसी को ताज सुल्तानी, किसी को भीख दर दर की। मेरे मौला तेरी मर्जी, मेरे मौला तेरी मर्जी, जिसे चाहे जिधर कर दे, मेरे मौला तेरी मर्जी। अल्लाह जी मर्जी कल जंहिंजो हुकुम पियो हले, जंहिंजे इशारे ते मिस्र जो मुल्क पियो हले, अॼु झूपड़ीअ में वेठी कुझु बि न रहियो, पोइ भॻवान खे पुत खे पई सॾ करे त हाणे ॿियो कुझु न खपे, पर हिकु उमेद अञा बि रहिजी वई। उहा कहिड़ी, एसी ताईं मौत न अचे, जंहिंजे करे ॾुख ॾिठा अथमि, जंहिंजे करे सभु कुझु विञायो अथमि, जंहिंजे करे रोई रोई अखियूं बि हलियूं वयूं। एसी ताईं हयाती हुजे, हिकु दफ़ो यूसुफ अखियुनि सां ॾिसां, इहा उमेद बाक़ी रहियल आहे। हाणे पुत खे पई सॾ करे, पर जेको हथ जो ठहियल पुत हो उहो उनजो भॻवानु, उन मां त कुझु थियणो ई न हो। हलंदे हलंदे जॾहिं वक़्तु घणो गुज़रियो, हिकु ॾिहाड़े पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾेई गौर करण लॻी, फिक्र करण लॻी, सोचींदे 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 इन मोड़ ते पहुते। ओ ज़ुलैखा वो ॾींहुं त यादि कर जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे तो पाण सां गॾु 7 कमरनि खां अंदरि हिकु महल कोठीअ में बंदि करे, हिकु टेबल जे आॾो विहारे करे, इन ई पंहिंजे भॻवान जे मथां तो हिकिड़ो कपिड़े जो ढकु ॾिनो, ऐं जॾहिं अंदर जो आवाज़ अंदर जी बाप ॿाहिरि कढे त अल्लाह जे नबी यूसुफ साईं तोखां सवाल कयो हो त ज़ुलैखा सभ खां पहिरीं एतिरो त ॾस, ही टेबल जे मथां केरु आहे? तो चयो त मुंहिंजो भॻवानु, मुंहिंजो पुत्र आहे। यूसुफ तोखां सवाल कयो हो ज़ुलैखा, ही तुंहिंजो अलाह, तुंहिंजो भॻवानु एतिरो त कमज़ोर ऐं ज़ईफ़ आहे, जेको कपिड़े खां ॿाहिरि ॾिसी बि नथो सघे। तो इन खे कपिड़ो ॾेई छॾियो आहे, बसि मथां जो लटो रखी, हाणे चवी थी त हे ॾिसंदो ई कोन, इनखे तो लटो ॾिनो आहे। हाणे एॾे कमज़ोर ज़ईफ़ जो तोखे ख़ौफ़ थो थिए, तूं इन खां डिॼी थी, तोखे इन जो हया थो अचे। ऐं ज़ुलैखा पुत तुंहिंजो हथ जो ठाहियल कमज़ोर पुत, जंहिंखे कपिड़े खां ॿाहिरि ॾिसण जी ताक़त बि नाहे, तूं इन खां बि डिॼी थी, इन जो बि तोखे ख़ौफ़ थो थिए पियो। त पोइ ज़ुलैखा तोखे ख़बर आहे त मुंहिंजो रब केरु आहे? जबलनि मथे झूपड़ा, हुते झूला की न झुलने, जन जो आसिरो अल्लाह में, उहे पत्थरनि मंझि पलनि से सदा खुश रहने, जन आसन लाथी अल्लाह
मुझो रब जबरदस्त मां उन खां डिंजा उन जो खौफ तो थे त ज़ुलेखा उन वक्त यूसुफ जे रब बंद कमरन में उन जी अड़ी त मदद कई हुई जो दुनिया दंग रहिजी वई जह बि दरवाजे जे तरफ पंहिंजो हथ मुबारक डिगो पियो करे हथ मुबारक अञा कुल्फन कड़न ते पहुचे ई न पियो अगो जंजीर बि टुटी टुकड़ा टुकड़ा थियो पिया वञनि अॼु खणी हीअं करे हाणे सभु कुझु त विञायो थी रहियो त कुझु बि कोन्हे हेॾ पाण वारे भॻवान मूं हथ कढो अॼु यूसुफ जे रब खे त सॾु करे ॾिस उन्हीअ खे अर्ज़ु करे ॾिस मन उतो तुंहिंजो कमु ठही पए सोचींदे सोचींदे उथी वेही उहो जेको भॻवान जेको पुत अॻियो रखियो हो उनखे लत हणी भॼी टुकर करे अधो अधु करे फिटो कयईं अखियुनि में लुड़क आणे दुआ थी घुरे ऐं यूसुफ जा रब किथे आही बंद कोठनि में तो पंहिंजे यूसुफ जी हिफ़ाज़त कई हुई मां ॼाणा थी त बेशक तूं बुज़ुर्गीअ वारो तूं साराह जे लाइक़ अॼु मां तुंहिंजे मथां अण ॾिठो ईमान थी आणियां मां तुंहिंजे तौहीद खे क़बूल थी कयां पर मुंहिंजा करीम रहीम रब ऐं यूसुफ जा सच्चा अल्लाह अॼु मुंहिंजी मदद फरमा हिकु दफ़ो कर मुथे सतुर कजो सतार ऐं बन भरी आहियां ढक ढकणहार ॾई पांद पनाह जो मुंहिंजा अल्लाह हाणे मां तुंहिंजी बानी आहियां तुंहिंजी खलकियल तुंहिंजे मथां ईमान आंदो थम महिरबानी कर एसी ते मुंहिंजी उमिरि बाक़ी रहे एसी ताईं मौत न अचे हिकु दफ़ो हिननि अखियुनि सां यूसुफ जी ज़ियारत नसीब थिए हिकु दफ़ो यूसुफ अखियुनि सां ॾिसां पोइ मूंखे मौत बि क़बूल आहे इन्हनि जुमलनि में असांजे लाइ हिकु वॾी नसीहत आहे हिकु हिदायत आहे गौर कर जंहिंजे हुकुम ते मिस्र जो मुल्क पियो हले अॼु उहा झूपड़ीअ में वेठी आहे ख़ुदा जी मर्ज़ी आहे कुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा चाहियां त मुल्क ॾेई छॾियां तंज़िउल मुल्क पर जे चाहियां त उन मुल्क जे वालीअ खे झूपड़ीअ में वेहारे छॾियां मनहन में वेहण ते मजबूर करे छॾियां अॼु केरु हाल पुछण वारो बि न आहे अकेलाई में पर वरी जे राज़ी थी पवां वरी जे कॾहिं परजी पवां त पल भरे छॾियां यूसुफ जी मुंहिंजा अल्लाह ऐं यूसुफ ज़ुलेखा जो मां अल्लाह सां ठाह थी वियो मुझे मथो ईमान आंदो थे कलमो पढ़ी चुकी आहे यूसुफ मुंहिंजो हुकुम थी वॾे इज़त शान शौकत सां उथ उन जी झूपड़ी ठहियल थी शहर खां ॿाहिरि उते वञ ऐं जेका बि शइ तोखां घुरे उहा ॾींसे अल्लाह जो नबी पंहिंजे पूरे फोर्स पंहिंजे लश्कर पंहिंजे पार्लियामेंट पंहिंजे ब्यूरोक्रेसी सां गॾिजी करे वॾे ताक़त शान शौकत सां रवानो थियो जंहिं वक़्तु उनजे मन उनजे झूपड़ी कखाईअ जे क़रीब क़रीब पहुतो त घोड़े तां लही थधो साह खणे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया और रोई वेही रहियो पंहिंजा वज़ीर पंहिंजा बशीर पंहिंजा जेके गॾु रहण वारा उन्हनि अर्ज़ु कयोसीं छा माजरा आहे छो रो था पिया निहारे चवे थो जेका झूपड़ीअ जे अंदरि पोड़ी ख़ातून आहे इन कंहिं वक़्त में मुंहिंजे मथां महिरबानियूं कयो अॼु इन जा सुख ऐं इन जूं कयल महिरबानियूं मूंखे बि रोआइनि थियूं केॾियूं तव्हां ते इन झूपड़ीअ वारीअ जो महिरबानियूं पाण फरमाए हिकिड़ो वक़्तु हुयो मां इन मिस्र जे मुल्क में विकामी रहियो हुयुसि कई ख़रीदार ॿिया बि पहुता पर इन ख़ातून खे रब करीम एतिरो त माल ॾिनो एतिरी त मिल्कियत दुनिया दौलत ॾिनी हुई जो इन ख़ातून मुंहिंजे ख़रीद करण जे लाइ मुंहिंजे मथां वॾो ख़र्च कंदे 4 मण सोन जा ॾिना 4 मण चांदीअ जा बि ॾिना 4 मण मुश्क जा बि ॾिना ऐं 4 मण ज़ुमहरीर ज़ुमरुद जा बि ॾिना इन एॾी करी क़ीमत ते मूंखे ख़रीद कयो पर वक़्त साथ न ॾिनो कंहिं मामले ते अलॻि थी वियासीं अॼु मुंहिंजी मुहबत में रोई 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 हिन हाल ते पहुती आहे पर अल्लाह खे हिकु दफ़ो सॾु कयो अथई त रब करीम मूंखे हुकुम कयो आहे मां अल्लाह जे हुकुम सां अल्लाह जे कानीअ वटि पहुची वियो आहियां नबी रसूल खे हुकुम थियो आहे
त वञो अल्लाह जो नबी जीअं करीब पहुतो त हिन खे उहा थधाण महसूस थी सुरहान महसूस थी त शायद मुंहिंजो कमु ठही वियो बस तकड़ में लठड़ी खणी टुड़की उन झूपड़ीअ खां ॿाहिरि निकिरी ऐं परे खां काफ़िले खे ईंदो ॾिसी ऐं इस्तक़बाल थी करे भली आहे भला फिरी तुंहिंजा थोरा लख ही गरीबणा कख अची तो उजारिया अल्लाह जो प्यारो नबी मथा जे बीठो ऐ सुलेखा जो घुरद ॾिया मुझे करीम रही रब मुखे तो जे तरफ मोकलियो आ अर्ज़ी करे मुझा साईं मां उहा शे घुरदसि जेका दुनिया जी का बि ताक़त ॾेई बि न सघंदी वक़्त जा हाकिम न ॾेई सघंदा वक़्त जा बादशाह न ॾेई सघंदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तूं सच थी चवी जेका शइ दुनिया जा खज़ाना न ॾेई सघनि दुनिया जा बादशाह न ॾेई सघंदा उहा वरी नुबूवत ऐं रिसालत जी ताक़त सां ॾेई सघबी आहे उहा शइ मां तोखे नुबूवत वारे ताक़त सां ॾींदुमि घुर जे ॿियो कुझु बि नथी घुरां दुआ कर त अल्लाह अखियूं ॾे त तुंहिंजी ज़ियारत करे वञे अखियूं मिलनि हाणे जो हाणे मुंहिंजी नज़र वापसि मोटी अचे अल्लाह जे नबी पंहिंजा हथ मुबारक खया अखियूं मिलियूं ज़ियारत कयईं ॾुख ई लई शा खपई हाणे जे रादी थी पियो त महिरबानी कर दुआ घुर त वयल जवानी वापसि मोटे आहे तवजो हाणे जो सॾु थिए त ढिब में अर्शा में सुभाणे कैंप थी लॻे कुराड़ा सभु जवान थींदा था समझो त पहिरीं सिफ़ में असां खां अॻे बीहंदा न साईं हाणे कुराड़ा नौजवान थी पवनि उहो थी चवे त ॿोड़ी थी वई हा दुआ घुर त जवानी मिले दुआ सां जवानी वापसि मिली अञा बि घुरो चए थी साॻो हुस्न वापसि मिले साॻो हुस्न वापसि मिलियो अञा बि घुर निकाह कर त बाक़ी ज़िंदगी तोसां गॾु गुज़ारियो पोइ ज़िंदगी हुन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां गॾु गुज़ारी मुंहिंजे चवण जो मक़सदु ही अल्लाह पंहिंजे बंदन खे आज़माईंदो आहे भक्ति तौर ते मुल्क ॾिने भक्ति तौर ते झूपड़ीअ में वेहण ते मजबूर के वरी रादी थी पियो त वरी पंहिंजे नबीअ जी रफ़ाकत बि ॾिने त मिस्र जो मुल्क में ख़ुदा जी कुदरत त मुस्लमान भाउ इन पासे ॾे तवजो ॾे हे त यूसुफ नबी हो जंहिंजे दुआ सां अणठहणा कम ठही पिया पर असां त हुन महबूब ते कलमो पढ़ियो आहे जिते लखे यूसुफ बिना नाले जे विकामन था पिया सूह यूसुफ जी ॾिसी रुगो औरतुन हथ ज़ियान क्या पर जन मुहम्मद खे ॾिठो तन त सिर कुर्बान क्या यूसुफ लए यार हुई हिकिड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ लए यार हुई हिकिड़ी ज़ुलेखा हैरान महबूब ला मुल्क चरियो अता मदनी ला मुल्क चरियो मलाइक थिया मस्ताना लगी तुझे तार या जन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझे तार या जन के दुनिया में उहे दीवाना असाबी पहिरियो नंबर प्यार में हा परवाना लगे तुझे तार या जन के आहे तवज्जो असां त उन महबूब ते कलमो पढ़ियो आहे जेको यूसुफ नबीअ जो बि सरदार आहे इब्राहिम हूद शोएब जो बि अॻवान आहे इमामुल अंबिया जो ताज मिलियल आहे महबूब मदीने जे साईं जो महिरबानी तो कुर्बान मोमिनन जी माउ हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी पई त फजर जे नमाज़ जो टाइम आहे सुबुह जे नमाज़ जो वक़्तु आहे मुंहिंजा दिल पर हबीब मुंहिंजे हावेरी पाक मुझे हुजरे मुबारक में सुबह जे नमाज लाए वुजू था कन पिया
ओच तो ख़बर तॾहिं पई सरकार पंहिंजे वुज़ू मुबारक जा जेके पाणीअ मुबारक जा कतरा उतां कुझु पाणीअ जा छंडा खणी मक्कातुल मुकर्रम जे तरफ़ ॾे उछलाइनि था पाणीअ जा छंडा ओॾाए हणी ऐं पाण फरमाइनि था नुसरतो 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 घबराए न मां पहतु में मां पहतु अम्मा साण थी चए मां हैरान थी वियमि हुज़ूर कंहिंसां था ॻाल्हाइनि केरु आहे ई कोन आख़िर अॻिते वधी अर्ज़ु कयो फिदाक अबी व उमी या रसूल अल्लाह ऐं मुंहिंजा सोना हबीब मुंहिंजो अबो अम्मा तव्हां तो क़ुर्बान हुजे से केरु तव्हांखे सॾे थो जंहिंखे जवाबु में मां आयो तुझी मदद जे लाइ केरु थो पुकारे अल्लाह अकबर हुजूर फरमाए मोमिनन जी मां मक्के पाक खां ॿाहिरां मुंहिंजे जमायत मुसलमाननि जा कुझु घर हन अॼोकी राति उन्हनि जे मथां काफ़िरनि हमलो करे राति जे ऊंदाहीअ में 21 मर्द शहीद कया आहिनि उन्हनि मर्दनि जूं मासूम न्याणियूं नंढड़ियूं छोकिरियूं पंहिंजे जॻहुनि जे छतनि ते चढ़ी ऐं मां रहमत वारे रसूल खे मदद लाइ पुकारे रहियूं आहिनि मूंखे सॾ करे रहियूं आहिनि ऐं मां उन्हनि खे चई रहियो हां त नुसरतो अवां परेशान न थियो मां पातुम मुस्लमान किथे मदीनो पाक किथे मक्कातुल मुकर्रम जी सरज़मीन उतां जे नंढड़नि मासूम न्याणियुनि सॾु कयो हुज़ूर उन्हनि वटि पहुची वियो त पोइ ग़ुलाम जो ॻोठ बि बंदि परे नाहे मुंहिंजे दिलबर हबीब खे सॾु त कर अर्ज़ु करे त ॾिस सजण सार लहे जो आऊं जियां तुझे आसरे सभई पारूं सूरजो हिक लहज़े मंझिल टे जो मिठा तू न मुंह मटे जो जे जग मटे ता घोरियो अर्ज़ कर तू सॾु कर त मुंहिंजे पुनल जे पहुचण में देर आहे ई कान अचो राहे खुदा अखियूं रुवनि थियूं रतो अचो राहे खुदा अखियूं रुवनि थियूं रतो मुंहिंजा सोहणा नबी लहो सार सुतंदो अचो राहे खुदा अखियूं रुवनि थियूं रतो अचो राहे खुदा अखियूं रुवनि थियूं रतो मुंहिंजा सोहणा नबी लहो सार सुतंदो अचो राहे खुदा त मुंहिंजे महबूब रहमत लिल आलमीन जी रात पंहिंजे उम्मत खे विसारियो कोन्हे पोइ रहमत वारे हुज़ूर खां दुआ घुरंदो कर ऐं मुंहिंजा रहमत वारा नबी अल्लाह जो हुकुमात पंहिंजे हबीब खे सॾु कयो आका असांजूं कन्यूं असांजूं ज़मीनूं असांजा फसल असांजा वाह असांजूं पोखूं हिन हाल ते बीठियूं आहिनि अल्लाह जे रहमत सां गॾु जेको असांजो दुनिया जो निज़ाम आहे ऐं मुंहिंजा महबूब अहसान फरमा पुनल हबीब तुझी रहमत पहुचंदे त तुझे रहमत जे बरकत सां असांजा बुॾल बेड़ा बि तरी वेंदा इहो ई हिकिड़ो सबबु आहे छो त मुंहिंजे महबूब जी मुहबत ई हूंदी आहे खटींदो अदब ऐं मुहबत एतरी बि इबादत कर जेसी ते उन में इखलास उन में न्याज़ निमरत आजिज़ी अदब न आहे त सभु मामलो तुंहिंजो अणपूरो ऐं अधूरो आहे इश्क़ सुल्तान बदहा पे कुर्बान जा कल्ब तारीक को रोशनी मिल गई उनके दामन से वापस तो हम हो गए रूह को एक नई जिंदगी मिल गई जन खे बि मुहबत वारो सामान मिली पियो इंसान त पंहिंजी जाइ ते पर मदीने जे साईं जी मुहबत में जिब्रील थो ॿुधाए अल्लाह जो हुकुम जो त जिब्रील जन्नत मूं हिकु बुराक आहे मुंहिंजे महबूब खे वठी आ मुल्क त ॾिठो अथई मुल्क जे मालिक खे बि ॾिसे जन्नत में जो वयुमि त बुराक काइणो हो हिकु उते बीठा हा लख परेशान हेॾे ॾिसां हेॾे ॾिस कंहिंखे वठी वञा पर लखनि जे विच में हिक जो कंधु हेठि हो हिकु सभिनी खां नीच ॾिठो में हिक जे अखियुनि में लुड़क ॾिठा हिक खे रोईंदो ॾिठो में मथां बीही पुछो मांसि कर ख़बर जन्नती खाधा जन्नती हवाऊं जन्नती ग़िज़ाऊं जन्नती सुख हिते ॾुख जे लाइ त को सोचे बि नथो सघे हुज़ूर जे
खिदमत में हिकिड़ी औरत हली आई पोड़ी माई मुंहिंजा सोना नबी मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अलाह मूंखे जन्नत में घर नसीब करे। हुज़ूर अलैहिस्सलाम निहारे फरमाए अम्मा मुंहिंजे अलाह जो हुकुम आहे त जन्नत में कुराड़ा ऐं कुराड़ियूं वेंदियूं ई कान जन्नत काने का हाली त इंसान कुराड़ ॾाढी लिकाए थो हिन पासे ॾो लिकी वञा हिन पा अञा लिका अञा नंढो नंढो पर जॾहिं हौड़ू ई हलियूं वयूं जॾहिं इंसान जी ज़िंदगीअ में दुख निडार कढिया मुस्लमान बाप खल गुंजण दी उज़वा लड़की पवंदा झूनो थे जहाज़ सत न धले सिर जी उहा आख़िरी हिकिड़ी शइ लिकी न सघंदी। मदीने जे साईं फरमा कुराड़ा न हलंदा कुराड़ियूं जन्नत में न बेचारी परेशान थी वई वेही रही मुंहिंजा राणा मां अव्हां जे दर ते उमेद रखियमि उमिरि तव्हांजे मथां कलमे पढ़ंदे गुज़ारी आहे मूंखे जन्नत में घर नसीब थी। हुज़ूर फरमायो कुराड़ियूं न हलंदियूं हाणे तकड़ न कर हिन जी अखियुनि में लुढ़क आया रुअण जे क़रीब पहुती रहमत वारे हबीब फरमायो अम्मा घबराए न तो हिकु शइ घुरी अलाह ॿ ॾिनियूं थी सेमा त हिकिड़ी शइ ते राज़ी आहे जेको रोई जो थी अलाह वरी ॿी बि ॾिनी थी उहा कहिड़ी जन्नत में घर तो तुंहिंजो अॻ में ठही वियो आहे उहो त घुर न घुर तोखे मिलंदो पर अलाह तोखे जवानी बि ॾिनी आहे जन्नत में जवान थी हलंदी जवानी हूंदी यानी जन्नत में त कंहिं बि क़िस्म जो दुख त को सोचे बि नथो सघे बुराक हिते तो रोई हिते डुबरो हिते परेशान तप मलेरिया टाइफाइड डेंगू वायरस हे छा सबब आहे हे लॉकडाउन ये ते न हूंदा छो परेशान आहे बुराक जानवर हो कद मथे करे जिब्रील के जवाब थो ॾे त हे इश्क जो अंदाज़ आहे हिकिड़ो इश्क वारो उदमो आहे जेके आशिक ई परूड़े सघनि था आशिक ने रमज़ के समझी सकन था मुझे मथा बी का तकलीफ बीमारी ना है एक तकलीफ थमे कहड़ी जे तो वो दिखा के सूरत फिर चल दिया तो दिल उनके साथ रवाना हुआ यही बीमारियां जो मुखे कुछ भी ना है कहड़ी जे तो हिकु दफो ॾिठ में दिल ॾई वई जॾहिं जो वियो त मुंहिंजी दिल बि खयूं वियो वो दिखा के सूरत फिर चल दिया तो दिल उनके साथ रवाना हुआ अब वो दिल है न वो दिल रुबा रही जिंदगी वो बार है रही जिंदगी वो बार है मोहब्बत रुआए थी पई त मुंहिंजा साईं जंहिंजे मोहब्बत में जानवरनि बि पाण पतो हुयो त पोइ तुंहिंजे मथां हक़ मुंहिंजे मथां हक़ जग जे मथां हक़ आहे त पुनर हुज़ूर सां निभा मुंहिंजे दिल पर नबीअ ते दुरूद पढ़ो सलात सां मोहब्बत कर निमाज़ सां मोहब्बत कर दीन सां मोहब्बत कर आज़ान मस्जिद कलमे सां मोहब्बत कर अल्लाह वारनि सां मोहब्बत कर त पोइ दुनिया जो निज़ाम पाण मुरादो समरजी पवंदो तुंहिंजा वाह बि वही हलंदा तुझा फसल फुटी पवंदा तुझूं वयल मोहब्बतूं वरी वापस मोटी पवंदियूं वयल भाग वापस मोटी पवंदा मोहब्बतूं पंहिंजूं मौजुनि में पहुचंदियूं पोइ औलाद मां बि सुख मिलंदो मिटनि मां बि मोहब्बत मिलंदी दोस्तनि मां बि साह मिलंदो तुंहिंजी ज़िंदगी सुकून वारी बणिजी पवंदी सिर्फ़ु दुनिया दौलत में तो असांजो सुकून न आहे न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से सुकून जी तलाश में आयो तो पोइ धकु वठ तो तोखे सुकून मिली पए त क़ुरान करीम में असांखे समझाए थो फरमाए तो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन आहे तवज्जो हिक कलाक ताईं त पंहिंजी ॿधी ॿोली आहे पोइ अवां ते का मयार कान रहंदी गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका जेतिरी जमा
ता एतिरो आवाज़ अचणु घुरिजे। क़ुरान करीम सम्झाए थो त जीअण जो हक़ थी पहिरियों पहिरियों त अल्लाह खां डिॼ, ख़ुदा जो ख़ौफ़। जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ कंदे त तोखां ग़लति कमु थींदो ई न, गुनाह जो कमु तोखां न थींदो। जेकॾहिं अल्लाह खां डिॼंदे ख़ुदा जो ख़ौफ़ कंदे तोखां गुनाह कोन थींदा, गलतियूं ख़ताऊं न थींदियूं। ऐं ईअं सम्झ त पोइ केतिरियूं बि मुसीबतूं मथां अची वञनि, जे ख़ुदा जो ख़ौफ़ कंदे त पोइ ज़ंजीर बि टुटी टुकड़ा टुकड़ा थी पवंदा, खटे निकिरी वेंदे। हिकु दॻु इहो थी। ऐं ॿियो दॻु क़ुरान करीम सम्झाए थो त ॿियो तरीक़ो ही आहे वकूनू मअस्सादिकीन, मुंहिंजे सजन ॿारनि सां सुहबत अख़्तियार कर, नेकनि ॿारनि सां गॾिजी पओ, अल्लाह जे दोस्तनि जे दर ते पाण झुकाए, अल्लाह जे वलीअनि सां मुहबत कर, ख़ुदा जे प्यारनि ॿारनि सां मुहबत कर, उलमा जी जमात जी इज़्ज़त कर, ख़ुदा जे दोस्तनि सच्चनि सालिहनि परहेज़गार ॿारनि सां गॾिजी पओ, जेके मुत्तक़ीन जी जमात में आहिनि, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि। पोइ अल्लाह ताला फरमाए थो जेके मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि में ॿ शयूं तव्हांखे मिलंदियूं। हिकु त अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून, सभ खां पहिरीं पहिरीं त उन्हनि जो ईमान मुकम्मल कामिल हूंदो, ऐं ॿिए नंबर ते उहे परहेज़गार हूंदा। जेके सच्चा बाना आहिनि, ईमान बि उन्हनि जो सलामत हूंदो त तक़वा परहेज़गारी, तक़वा उनखे चइबो आहे जेके अलाह जा फ़र्ज़ अॻु में उहे पूरा कंदो, उन खां पोइ सुन्नतूं उन्हनि ते अमल कंदो, उन खां पोइ जेके नफ़िल आहिनि उन्हनि ते अमल कंदो, उन खां पोइ हर बुराईअ खां पाण खे बचाइण जी कोशिशि कंदो, इनखे चइबो आहे परहेज़गार। यानी हर ॾोह खां पाण खे बचाइण जी कोशिशि करे ऐं हर नेकीअ जे कम सां पूरो रहे, इनखे चइबो आहे परहेज़गार। अल्लाह से फरमायो पोइ जेको पाण खे गुनाहनि खां बचाइण जी कोशिशि करे ऐं मुंहिंजे हर फर्ज़ ते अमल करे, वाजिब सुन्नतूं नफ़िल पूरा कंदो रहे, इहो मां अल्लाह जो दोस्त आहियां, इहो मुंहिंजो आहे। हाणे मां तव्हांखे हुकुम थो कयां, या त इन चहिरा थी पओ, जे इन चहिरा नथा थियो त इन जी मुहबत करे इन सां सोहबत कया, इन सां गॾिजी पओ, त पोइ इन वण जे छांव में बि तव्हांखे इज़त मिलंदी, इन वण जे पाछे में तव्हांखे मान मिलंदो, इज़त मिलंदी, शान मिलंदो। मौलाए कायनात अमीरुल मुमिनीन इमाम अल मुत्तक़ीन हैदर करार शेरे खुदा हज़रत मौला अली साईं जे ख़िदमत में कुछ शख्स हाज़िर थी, अर्ज़ तो करे से मूंखे दुआ कयो, रब मुंहिंजे मथां महिरबान थे, पाण फरमायूं तोखे दुआ इहा था कयूं तुंहिंजे औलाद में हिकु उहो मर्द पैदा थींदो जेको पूरी दुनिया खे इस्लाम जे नूर सां आबाद फरमाई। मौला अली शेरे खुदा उनखे दुआ कई त तोखे अल्लाह हिकिड़ो पुटु ॾींदो, अञा ॼाओ कोन्हे, तुंहिंजे औलाद में हिकिड़ो पुटु ईंदो जेको हिन धरतीअ जे मथां लखनि करोड़नि अरबनि इंसाननि खे इस्लाम जे नूर सां आबाद फरमाई। ॾाढो ख़ुशकिस्मत हो जेके दरबार में वेठा हा, सभु ॾिसनि पिया, अदा तूं को ख़ुशि नसीब आहे जो मौला अली शेरे खुदा जहिड़ी ज़ात तोखे दुआ कई आहे त तोखे पुटु ॼमंदो, अञा आयो कोन्हे, पर उहो पुटु ख़ुदा जे ख़ल्क़ जी इस्लाम सां ख़िदमत कंदो, दीन जी ख़िदमत कंदो, वॾो साहिब फ़क़ीर पैदा थींदो। ऐं इहे दुआऊं दरवेश हिक ॿिए खे ॾींदा रहिया। हे अवां जो पंधु परे कोन्हे, पर हितां हिकिड़ो रोड वठो त ॿ वकड़ ईंदा, ही टन, हिक टन खां ॿिए खां पोइ ड्रिब में अर्शा, वरी अञा थोरो अॻिते वञो त पोइ खोड़नि जो शहर। अॼु खां 700 साल अॻु में, 7 सदियूं अॻु में अरबनि सिंध जी तारीख़ लिखी जंहिंखे चवंदा आहिनि चिंचनामो, अञा इहा लिखत अॻु जी आहे, 7 सदियूं त रुॻो हुन जे ट्रांसलेशन खे गुज़रियूं आहिनि, अरबीअ मां फारसी, फारसीअ मां सिंधीअ में। उन चिंचनामे खे जो खोले पढ़ियोसीं त खोड़नि जो बि ज़िक्र लिखियलु हो, त कींगरीअ जो ज़िक्र बि लिखियो, इहे ज़िक्र मिलनि था पिया। पोइ अॼु खां के साल अॻु पुराणे ज़माने में हज़रत भिडधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह सैयद अब्दुल लतीफ़ सरकार सफ़र जे सांगे खोड़नि जे भिक में मियां चनीह सरकार जे खूह ते राति टिकियो।
ते फकीर दरवेश गॾु थींदा हा अल्लाह जा वली ईंदा हा रिहान थींदी ही वेहंदा हा रात पइजी वई ॿिया बि केतिरा ई फकीर दरवेश अल्लाह लोक बाना वेठा हा जॾहिं रात उते गुज़री त सुबुह जो सवेर सवेर उहा खुशबू उहा बिरयानी उहा हुबकार उन वक़्त खोड़ा शहर जे अंदर वॾा वॾा आलिम मुजद्दिद बि रहंदा हा जंहिंमें मखदूम अब्दुर्रहमान शहीद मखदूम मुहम्मद आकिल मखदूम अहमदी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे ख़बर पई त मखदूम अहमदी पंहिंजो हिकिड़ो मदरसे जो शागिर्द नंढड़ो तालिब उनखे मोकिलियो अबाब मियां चनी सरकार जी इन खूह ते हिकिड़ो ॾखण जो अब्दुल लतीफ़ नाले सैयद सबोरो टिकियल आहे उनखे दावत कर त मुंहिंजो साईं मदरसे वारो काज़ी साहब मुफ्ती साहब तव्हांखे दावत थो ॾे त हिकिड़ो वक़्तु रुगो फजर वारो महिरबानी कर असां वटि अचो पोइ ॾुध लसी खार कुमड़े अधु कोप फिकी चांहि जो पी तुंहिंजी महिरबानी दावत पाती लतीफ़ सरकार अकेलो न हो संदसि सां गॾु जमायत आई जमायत वारनि खां पुछे वाए मदरसे जे मुफ्ती साहब काज़ी साहब दावत मोकिली आहे हलूं हुननि चयोसीं हो मुल्ला असां फ़क़ीर कमु ठहंदो ई कोन असां न हलूं घर में घुराए ताज़ीर ॾींदी कंहिंखे हथ कपींदा आहिनि कंहिंजा कंध असां न हलंदासूं अल्लाह अकबर लतीफ़ साईं नंढड़े मासूम ॾे निहारियो हाणे कहिड़ो जवाबु ॾियूं साईं मां उस्ताद खे छा चवां पुटाणे हीअं करे मुंहिंजनि सभिनि कई आहे न हाणे हिननि सां बि हलणो आहे साथी आहिनि इन्हनि जी ॻाल्हि खे रद्द न कंदुमि पर पंहिंजे उस्ताद खे वञी चओ अॼु न आयुसि सुबुह ईंदुमि साझुरी वञी चईंसि त तुंहिंजी दावत बि रद्द नथो कयां ऐं हिननि जे ॻाल्हि खे बि रद्द नथो कयां हे बि रांदी रहनि त साईं तूं बि रांदी हुजो हूअं हलियो वञा हा पर अॼु खणी राति टिकी थो पवां हिकु राति हिते रही पवंदुमि से राति जो रहंदे सुबुह जो ईंदे साझुरी पोइ हिननि खे काॾे कंदे जे सुबुह इन्हनि खां पुछंदुमि ई कोन हलियो ईंदुसि छा थो चए साईं छाजे करे भला उहो फजर जो ईंदे हाणे नथो हली इन में हिकमत कहिड़ी आहे भिटाई साहब उहे लफ़्ज़ खोले मामलो छंडे छॾियो चए थो अॼु न आयुसि सुबुह ईंदुमि साझुरी तोते जंहिंजो नाव सो खणे पार खुयनि जा मौलाना साहब तुंहिंजे करे नथो अचां तुंहिंजे मदरसे तालिबनि जे करे को नथो अचां ओ मौलाना साहब मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो आहे तोते जंहिंजो नाव ओनीअ खे थो ॾिसां तुंहिंजे मथां जेको नाव जेको इस्म उहो आहे अहमद मखदूम अहमद रहमतुल्लाह अलैह मखदूम अहमदी ओनी नाले खे थो ॾिसां पियो या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूल यअती मिन बाद इस्मुहु अहमद इस्लाम पूरी कौम खे चयो हो मूंखां बाद में जेको आख़िरी नबी ईंदो उन जो नालो हूंदो अहमद त भिटाई साहब चयो तोते जंहिंजो नाव सो खणे ॿार खुयनि कंहिंजा ॿार खयईं कंहिंजा ॿार खया असांखे पंहिंजे अमल ते नाज़ कोन्हे पंहिंजे इबादत ते नाज़ कोन्हे 24 कलाक असां ग़लतियुनि में ख़ताउनि में गुनाहनि में गरक लॻा पिया हो हा क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं उमेद आहे जग छुटंदो त सदके रसूलुल्लाह जे करम थींदो त महबूब जे सदके में करम थींदो अगरि जे ॿार खया आहिनि त रहमत वारे हबीब ॿार खया आहिनि रसूलुल्लाह जो सॻो सोट हज़रत फज़ल इब्न अब्बास फरमाए थो त जंहिं वक़्तु महबूब खे असां पंहिंजे मज़ार मुबारक में लाहियूं पिया गुंबदे ख़ज़रा में लाथोसीं उन वक़्त में कफन मुबारक हटाए मूं ज़ियारत करण जी कोशिश कयमि नज़र कई त मुंहिंजे दिलि पर हबीब जा लब मुबारक हलनि था चप मुबारक हलनि पिया हेठि थी गौर जो कयुमि त महबूब चई रहिया हा अल्लाहुम्मा रब्बि हबली उम्मती अल्लाहुम्मा गफ़िर लि उम्मती ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे उम्मत जी पारत हुजे मुंहिंजा रब मिठा मुंहिंजी उम्मत खे बख़्श मुंहिंजी उम्मत सां महिरबानी फरमा पंहिंजे उम्मत खे यादि पिया करे आया त बि ॿार खयूं जे वञनि पिया तॾहिं बि ॿार खयूं पर जे क़यामत जो ॾींहुं त बि ॿार जंग जा खणंदा त रहमत वारा
मदीने जा साईं मके पाक जे शहर खां थोरो ॿाहिरां अचनि त रोड ते दग वॾे सड़क ते हिकिड़ी पोड़ी माई वेठी आहे चौधारी गंढियूं पियूं अथनि अमां हिते छो वेठी मंझंदि थी वई आहे उस समय बाबा मके पाक में हुयमि नंढी थी वॾी त हिते ॼम पर हाणे नथी रही सघां टपड़ खयूं लॾियूं थी वञा चवण सां त को अहिड़ो चवानो असांजे ॻोठ मां उभरी उहो थो चए त अबे ॾाॾे जो दीन कूड़ो अबे ॾाॾे जा अला इहे न आहिनि तंहिंखां चवां थी त ॾिसां ई न हली वञा अमां पोइ तूं उन ॾे न वञ उनजी न ॿुध घर छो थी छॾी ओ अब्बा अहिड़ी त उनजे चेहरे में बाज आहे जेको हिकु दफ़ो ॾिसे थो त पंहिंजा ई विसरी था वञनि दिलि थी चए त ॾिसां ई न हुज़ूर फरमायो त ठीकु आहे मां तुंहिंजी मर्ज़ी जे वञी थी त पोइ मंझंदि थी वई हे वञ अब्बा हे ॿार आहे खणी न थी सघां हुज़ूर फरमायो अम्मा पोइ तुंहिंजो ॿार मां खणी हलां साईं मुंहिंजो ॿार खणंदे पाण फरमायो मां जग जा ॿार खणंदो खणो तुंहिंजो न दुनिया जा ॿार खणंदो हा अम्मा पोइ तुंहिंजो बि ॿार खणंदुमि पर पंहिंजनि जा त ॿार खणंदो हा परावनि जा ॿार बि खणंदो हा बेशक आहे ॿार खणी इस्लाम जा पानी बिस्मिल्लाह बेशक आहे ॿार खणी बेशक आहे ॿार खणी इस्लाम जा पानी बिस्मिल्लाह मुंह में नूर गुलाब जे गुल जी नाज़ुक जानी बिस्मिल्लाह बेशक आहे ॿार खणी बेशक आहे ॿार खणी इस्लाम जा पानी बिस्मिल्लाह बेशक आहे ॿार खणी बेशक आहे ॿार खणी बेशक आहे ॿार खणी इस्लाम जा पानी बिस्मिल्लाह बेशक आहे ॿार खणी लफ़्ज़ लिखी उहे काॾहूं आणिया जन सां लिखी मां राहत मारिया लफ़्ज़ लिखी उहे काॾहूं आणिया जन सां लिखी मां राहत मारिया जटो आहियां का शइ बि न ॼाणा थे मेरे बानी बिस्मिल्लाह थे मेरे बानी बिस्मिल्लाह बेशक आहे ॿार खणी इस्लाम जा बानी बिस्मिल्लाह बेशक आहे ॿार खणी बेटा हिसाब खोड़न मां दावत खाई वो इतो विदो घोट की पुराना दगा पुरानो सफर हो वो पुरानी साइदी खां नंढी साइदी उतां खां गुज़र थींदो हो उन साइदी मां फकीरन समेत जॾहिं गुज़रियो त उन वक़्त में अल्लाह जे कान्हनि तो कुर्बान खुदा जे दोस्तन जे मथों कुर्बान वञा वक़्त जे चोटीअ जो आलिम आरिफ बिल्लाह इमामुल आरिफीन हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़ी धनी रहमतुल्लाह ताला अलैहि जो वालिद गिरामी हजरत पीर से बकाशा पट्ट धनी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक जंजी मज़ार पर अनवार अवाजे भिक में हजरत शेख तैयब सैयद अजब ज़ियारत गाह बणियला उन वक्त में पंहिंजा ठगा चारे थो पियो पंहिंजूं ठगियूं डांद चारे थो पियो पिताई साहब जॾहिं भिक मां पंहिंजे जमात समेत गुज़रियो कुझु विखूं अॻिते वधियो त अल्लाह जो बानो हजरत पीर साईं पट्ट धनी सॾु थो करे ओ ॾखण लाड़ जा सैयद सगोरा इते बीह ॿ ॻाल्हियूं मूंसां ॻाल्हाए पोइ अॻिते वञ त बेटा साहब बीह रहियो पोइ साईं कलो को मौलवी साहब फ़कीर ई कोन ठहिया वरी तूं दग वींदो छा राज़ पाण फरमाईंदा ॻाल्हि त ॿुध हिकु जॻह ते वेही अलाह अलाह नथो करी वती थो घुमंदो छा ॾिठो थी घुमण में ख़ल्क़ खे वती थो पियो घुमाईंदो ढुकाए बहितर आहे इन खां त कुंड में मदरसो ठाहे मस्जिद ठाहे पोइ वञी पंहिंजो मना उठाए उते वेही अलाह अलाह करे वती तो घुमंदो ख़ल्क़ तो जे कढा हेठि मथे ॾिसी अखियूं बंदि करे अखियूं पटे चवे थो बकाशा सही खुदारा तो मुंहिंजे मथों जेका ॻाल्हि कई पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहे पर ॿुधी छॾिजे जहिड़ा हूं त ॾिसंदासीं वक़्तु परे कोन्हे ज़मानो वेझो आहे तुंहिंजे औलाद में तुंहिंजे पुश्त में तुंहिंजे हिन चेहरे जे नूर में हिकु मर्द नज़र थो अचे उहो जवान अनक़रीब अचण वारो आहे तुंहिंजे औलाद तुंहिंजे पुटनि मझां हिकु उहो जवान पैदा थींदो मुंहिंजे मथां त 50 फ़कीर कढनि पर उन तुंहिंजे पुट जे पुठियां लखें इंसान कढ घुमंदा रहंदा ऐं दुनिया ॾिठो
हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़ी धनी रहमतुल्लाह अलैह संगन जो ज़मानो मुबारक फरीद ॾिसो हिंद में सिंध में हर दुनिया जे कुंड में ॾखण हलंदे हलंदे खारो छान अची वञे ये नंगर पार कर खां हिंदुस्तान हलिया विया ये लस्बे दे खां बलोचिस्तान ईरान जा बार्डर उत्तर हलंदे हलंदे अफगानिस्तान जा किनारा खुदा जे कामिल बाने अल्लाह जे ज़िक्र जी ज़रब लगाई अल्लाह जे दीन के आबाद कयो हज़ारनि लखनि हिंदुनि खे कलमा पढ़ाया त मुंहिंजा भाउ उन्हनि दोस्तनि अल्लाह जे प्यारनि तो कुर्बान वञा मदीने जे साईं असांखे जेका सुन्नत सीरत अता कई त मौला अली शेर खुदा फरमाईंदा ओ साबित परेशान न थी अल्लाह तोखे हिकु पुट ॾींदो पर उन तुंहिंजे पुट जे निस्बत सां लखनि करोड़नि इंसान खे इस्लाम जो नूर नसीब थींदो मेहरबानी मौला अली शेर खुदा जे दरता थी वो नंढड़ो जॾे आयो मौला अली शेर खुदा जो ज़मानो मुबारक गुज़री वियो पोए ज़माने में उनखे पुट ॼाओ उन जो नालो रखे नुअमान नंढड़ो अञा मासूम आहे हिकिड़े ॾिहाड़े बगदाद जे शहर मां इहो नंढड़ो ॿारड़ो मासूम जेको पुट शेर खुदा जे दुआ सां उनखे मिलियो ऐं बाज़ार ॾे वञे पियो त वॾी ख़ल्क़ वेठी तमाम सां हज़ारे कुर्सियूं लॻियूं पयूं आहिनि ऐं वॾा वॾा चोटीअ जा आलिम फ़क़ीह बि वेठा हा बादशाह बि वेठो आहे त वज़ीर बि वेठा हा हे नंढड़ो मोटी आहे हिकिड़े पुराणे कोड़े खां पुछे ओ चाचा एड़ा माण्हू गॾु छो थिया अने ख़ल्क़ छो आई आहे अबा कुझु यहूदनि नसारनि ईसाइनि जा पादरी उस्कुत राहिब हिंदुनि जा आलिम मुस्लमाननि जे आलिमनि खां सुवाल कया अथनि 3 ॾींहं गुज़री विया आहिनि उन्हनि खे को जवाब ई नथो ॾे सवालनि जो जवाब नथो मिले हे हुजूम इन जे करे बादशाही दरबार आहे उन नंढड़े अर्ज़ु कयो चाचा मूंखे बादशाह ॾे वठी हलो सभिनी आलिमनि जेको 3 ॾींहंनि में जवाब न ठहियो आहे मां 3 मिंटनि में जवाब ॾींदुसि मूंखे वठी हलो त मां थो इन्हनि जो मसइलो हल कयां हैरान रहिजी वियो पुट तूं नंढड़ो ई अञा तो कलम हथ में कोन खयो आहे अञा तो स्कूल मकतब जो मुंहुं कान ॾिठो आहे तो मदरसे में डिग्री हासिल कान कई तो प्राइमरी मिडिल हाई यूनिवर्सिटी कोन ॾिठी आहे तो कमीशन कान कई तो इस्लामी कल्चर कोन पढ़ियो तूं फाज़ुल कोनी तूं आलिम कोनी तूं फ़लसफ़ी मंडकी अञा कोन पढ़ियो ही चवे तो फ़लसफ़ी मंडकी फाज़ुल आलिम मुफ्ती कादी ये अॻु वेठा थी इन्हनि खां त मसइलो मुंझी पियो आहे पर पढ़ियो था पढ़ने कढ़न की न कुलूब में पाणा ॾोह चढ़न वरद वरो इन जे तेरा पढ़ी त पुरझो न त चप न चोर चिप टोड़ी डुकी ड्रिप पेर न लही प्रीय जो अखरा दे विच चोई अड़िया इश्क दी चाढ़ी मूर न चढ़िया सिख रम्ज़ वजूद विञावण दे मुस्लमान बाजन पंहिंजे पाण खे न सुञातो अञा पाण में फाथा पिया हे मसइलो हल नथा कनि पिया के तो 3 मिंटनि में मसइलो हल थी वेंदो वठी आया बादशाह सलामती ॿारड़ो आहे ही नंढड़ो आहे चवे थो मां मसइलो हल कंदुसि छा ही नंढड़ो मासूम हा साईं पुट तूं किथे पढ़ियो आहे ऐसे उस्ताद आलिम फाज़ुल मूंखां न पुछो मूंखे ॿुधायो त सवाल कहिड़ा आहिनि इहे आलिम यहूदनि जा काफ़िरनि हिंदुनि जा वेठा हा उन्हनि ॿुधायो त असांजा 3 सुवाल घणा 3 सुवाल हिकिड़ो सुवाल इहो आहे त असांखे ॿुधायो त अलाह खां अॻु में छा आहे इहो सुवाल ॿुधायो ऐं ॿियो सुवाल इहो असांखे ॿुधायो त अलाह जो मुंहुं काॾे अलाह जो मुंहुं ओभर ॾे आहे ॾखिण ॾे उत्तर ॾे कहिड़े पासे ॾे आहे ऐं टियों सुवाल असांजो इहो आहे त अलाह हिन वक़्तु हाणे छा थो करे 3 सवाल को असांखे हल करे ॾे त नंढड़े चयो त 3 मिंटनि में हल थी छा इन जो मसइलो मां हल करे छॾियो सिर्फ़ु मूंखे इजाज़त मिले तोखे इजाज़त आहे त उन्हनि वॾनि आलिमनि जे आॾो बि चवे थो तव्हांजो पहिरियों सुवाल आहे त अलाह खां अॻु में छा आहे त मां तव्हां खां हिकिड़ी शइ थो पुछां अंग ॻणणो ईंदा अथव ईंदा आहिनि चए पोइ 10 तुई अंग ॻण हाणे 10 तुई ॻणे थो 1 2 7 5 50 10 8 9 जी ॻण पार 10 ते बीठो जाए पोइ तेरी वज़ करे 10 खां अॻु में छा आहे चए 9
चवन को हेठ लाओ जे 8 7 वरी 5 3 2 1 जे हिक खां अॻु में हिक खां अॻु में त कुझु बि न हूंदो आहे। अल्लाह अकबर जे हिक खां अॻु में कुझु बि न आहे त पोइ असांजो अल्लाह हिकु कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह हिकु वहदहु ला शरीका लैसा कमिस्लिही शैउन व हुवस समीउल बसीर। उन जो को मट मिसाल को सानी कोने को अल्लाह हिकु। अल्लाह अल्लाह मुसलमान बाजी हिकु त हिक खां अॻु काजे आहे ई कान। जे पोइ अल्लाह जो मोह काॾे आ जे बती ॿारियो मेणबती ॿारियो लालटेन ॿारियो तिनखे ॿुधायां ॾीओ ॿारियो तॾहिं ॾीओ ॿारियो वट उन रोशनी कई त उनखे निहारे चवणु लॻो ही छा आहे जे हीअ बती आहे लालटेन मोमबती हीअ ॿरे थी पई इन जो मोह काॾे आहे। सेवर तव्हांजे मथां ॿरनि था आहे आजी नवाब फ़कीर ॾसे त सेवर जो मोह काॾे जेड़े पासे का सेवर के ॾिसो ओॾा उन जो मोह आहे। जेड़े पासे को फिरी अचो उन जी रोशनी हिक जहिड़ी चारई पासा हले थी पई त हुन निहारे हैरान थी नंढड़े मासूम जे तरफ़ चवे थो पुट हिन जो मोह त जाॾे ताॾे आहे चारई पासा जेके नंढड़ी चिणक जेका रोशनी तो असां तो रोशनी पहुचाए इन जो मोह जाॾे ताॾे आहे त पोइ तोखे ख़बर आहे त अल्लाह केरु आहे। अल्लाह नूर समावात वल अर्द मसल नूरिही कमिश्कात। कुरान करीम समझाए थो पियो जेको सॼे जहान खे नूर अता करे ये नंढड़ी नूर जी ज़रड़ी इन जो मुंहुं चारई पासा हर पासे ॾिया फसम वजहुल्लाह त पोइ अल्लाह खां का कुंड ॻुझी आहे। हाणे ॿ मसइला हल थिया त जमायत पंहिंजनि परावनि चयो से टियों सुवाल चए थो हाणे न ॿुधाईंदो न जवाब ॾींदुसि ख़ामोश थी वञो सभई मुंहिंजो हक़ आहे। 3 ॾींहंनि में मसइलो हल न थियो मां तव्हांखे 2 मिंटनि में हल करे ॾिनो। हाणे 3 सुवाल जो जवाब मां ॾींदुमि पर हे जेको यहूदनि जो पादरी मथे कुर्सीअ ते वेठो आहे इहो हेठि लहे मां इन कुर्सीअ ते वेही पोइ जवाब ॾींदुमि। वो नंढड़ो ॿारु जेको मौला अलीअ जे दुआ सां हिन धरती जे मथां हुकुम थियो बादशाह उथी बीठो हुनखे चयो लो वेठ 2 ॾींहं तो आलमनि खे मुंझायो आहे नंढड़े तुंहिंजा 2 मसइला हल कया तोखे वेहण जो हक़ ई कोन्हे हे नंढड़ो मथे वेहंदो जॾहिं उहो नंढड़ो मासूम कुर्सीअ ते वेठो त उन वक़्त में हेठों यहूदनि जा आलम टियों मसइलो ॿुधाए त अल्लाह हिन वक़्तु छा थो करे। नंढड़ो निहारे जे तो हिन वक़्तु मुंहिंजे अल्लाह हिकु कूड़े कज़ाब बातुल खे हेठि लाहे हक़ जे आलम खे कुर्सीअ ते बिहारियो आहे। वकुल जाअल हक़ वज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। जॾहिं हक़ ईंदो आहे त बातिल मिटिजी वेंदो आहे। उन नंढड़े मासूम तां क़ुर्बान वञा जेको कल्ह सिर्फ़ नुकमान बिन साबित हो अॼु उहो इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे नाले सां असां तव्हां सुन्नी हनफी बरेलवी कादरी या तो असांजी सुञाणा महबूब जी सुन्नत जे मुताबिक़ असांजो तरीक़ो आहे ऐं फिक़ह में इमाम आज़म अबू हनीफ़ा जे पुठियां हनफी मसलक तो असांजो हिकिड़ो फिक़ही मामिलो तक़लीद जो मामिलो आहे। उन खां बाद में मुंहिंजा भाउ तो असांखे करीम रब्बुल आलमीन पंहिंजे दोस्तनि जी तामन नसीब कई पंहिंजे प्यारनि जी सोहबत नसीब कई पर अञा मूंखे चवण जो हक़ आहे इमाम आज़म पंहिंजे वक़्त जे चोटीअ जो आलिम हुयो पर अहिड़ा लखे आलिम ॿिया बि गॾु थियनि सभु हिक पासे वेहारियो पर उन्हनि सभिनी जो अगरि जेकॾहिं सरदार आहे त तुंहिंजो मुंहिंजो पीर दिल पर दस्तगीर आहे। मञो या न यारो अव्हांजी या मर्ज़ी मञो या न यारो अव्हांजी या मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीरा असांजो त नारो जिए दस्तगीरा। मञो या न यारो
अवाजी मर्जी मनो या न यारो अवाजी मर्जी असांजो त नारो असांजो त नारो जिए दस्तगीरा असांजो त नारो जिए दस्तगीरा। सुभाणे जी जिंदगी मुबारक पढ़ो नंढड़ी उम्र मुबारक बचपन जी उम्र मुबारक जीजल अमर जे पेट मुबारक मां आया त रमजान जो रोज़ो रखी आया दुनिया के साबित करे बुधायूं त तकवा परहेज़गारी गिन जो नालो आ। अञा नंढड़ा ई हुया पंहिंजे अमर के भाकुर पाए चवंदा अम्मा मां घिटी ॾेयूं ॿारनि सां गॾु अचां पियो त नंढड़ा ॿार पिया चवनि अदा अब्दुल कादिर भाउ त रांदि खेॾूं मां उन्हनि सां गॾु वियुमि हिकिड़े डांड मूंखे सॾु कयो ढगे जानवर अब्दुल कादिर हेॾे त अचो हे ॿिया ॿार वञी रांदियूं रूंदियूं कंदा अल्लाह तव्हांखे रांदि जे लाइ न हिन ख़ल्क़ जो ज़िम्मेवार बनाए मोकिलियो आहे। मां उन वक़्तु ॿारनि जी पचर छॾे वरी जो हिन पासे अचां पियो त घिटीअ में हिकिड़ो पीर मर्द कुराड़ो ज़ईफ़ हेठि किरियो पियो मूंखे सॾु करे चई थो अब्दुल कादिर साईं हथु ॾेई उथार मां अॻिते वधी हथु ॾेई उनखे उथारण जी कयमि हथ में ॾिनुमि त कुराड़ो ज्वान थी वियो। मां परेशान थियो मैं चाचा तू तो पोड़ो है उथी न पियो सकी जवान थी वए मूंखे निहारे जे मां इंसान न आहियां मां रसूलुल्लाह जो दीन आहियां शरीयत रसूलुल्लाह जी आया मूंखे हुक्म मिलियो हो त खुदा जी ख़ल्क़ तोखे छॾे वई पर वो मर्द कामिल पहुची वियो आहे जेको तोखे ज़िंदह कंदो। हिन वक़्त में मुंहिंजो रब करीम जे तरफ़ खां कुर्ब थियो उन ॾींहं खां पोइ लक़ब मिलियो मुहियद्दीन दीन खे ज़िंदह कंदड़ो। जीजल अमर फरमाए थी बचड़ा मूंखे बि हींअर आसमान खां आवाज़ था अचनि पिया ग़ैब खां आवाज़ पियो मिले ऐं बचड़ा मां तोखे खुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ थी कयां अॼु लॻे थो त आख़िरी मुलाक़ात आहे मता अॼु खां पोइ वरी ॿी मुलाक़ात न थिए मां तोखे अल्लाह जे पनाह जे हवाले कयां पई त उन ॾींहं खां वठी हिकु न 55 न बल्कि महबूबे सुभानी बगदाद शरीफ में जॾहिं तकरीर कंदा हा खिताब कंदा हा वाइज़ कंदा हा जंहिं ॾींहं ते जमायत थोरड़ी ॿुधण वारी ईंदी हुई उन्हनि जो तइदाद बि घटि में घटि 40,000 जे लॻभॻि हूंदो हो। इलेक्ट्रिकल जो दौर न हो ये लाउड स्पीकर हुआ ही कान अदा अल्लाह तोखे ख़ुशि आबाद रखे अल्हम्दुलिल्लाह अॼु जे कचहरीअ जे कामयाबीअ में अधु हिसो तुंहिंजो से तुझे रोज़ी में बरकत दे असा त गोली दावत दाहूं करे कोलाब जीअल करे शरीफ जो गोड करे कुंडन में अलाए किथे अदे नवाब तव्हांखे लिकाए रखी छॾियो आहे। तवज्जो हो त महबूबे सुभानी 40,000 जी जमायत बिना लाउडन जे अॻियों ॿुधंदो हो तीअं आख़िरी कुंड वारो बि ॿुधंदो हो पर हिकिड़े ॾींहुं त ईअं बि थियो पाण तकरीर पिया कनि वाइज़ कंदे ओचितो मींहुं लही पियो बरसात ऐं जमायत उथी हिकिड़ा हेॾे पाण वाइज़ बंदि करे मुंहिंजा अल्लाह मूंखे हुकुम कयो थी त ॿारनि खे गॾु करे हाणे मां गॾु करण ते तूं वरी उथारण ते मींहं बि मुंहिंजी जमायत में वापसि कर पंहिंजे मींहं खे हे लीको जो कजऊं त जमायत खां मींहं ॿाहिरि अंदरि फुड़ी बि कान ॿाहिरियां बि मोटी आया दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे दीवानी अल्लाह दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे पैबानी अल्लाह पुकारे पैबानी अल्लाह चौ दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे देवानी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे पैबानी अल्लाह पुकारे देवानी अल्लाह वारती वरो विलेयन जावीरा पाचो पलक में पीरा न पीरा वारती वरो विलेयन जावीरा पाचो पलक में पीरा न पीरा पाचो पलक में पीरा न पीरा जल्दो जनाब जिलानी
दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे पैमानी अल्लाह पुकारे पैमानी। अरे हिकिड़ो दफ़ो सभु होरड़िया अॻो हो तूं न ॿुधे बसि एतिरो होरड़िया इहे लफ़्ज़ पंहिंजे पाण खे ॿुधाए त बगदाद वारे खां पंधु परे त आहे ई कान। आस्ते आस्ते चवंदो वञ त पोइ ओसी तो ई हर को पंहिंजे घर तो ई असां बि पढ़ंदा वेंदासीं सभु गॾिजी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे पैमानी अल्लाह पुकारे पैमानी अल्लाह पुकारे पैमानी अल्लाह पुकारे पैमानी।